Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. मचसाने में कत्ल थियल 11 पोरेतन जा लाश क्वेटा में दफनाया विया। क्वेटा जी दरगाह वली असर में जनाज़े नमाज बाद लाशन जी हज़ारा ताम कब्रिस्तान में तदफीन। पोरेतन जे जनाज़े नमाज में वफाक़ी सूबाई वज़ीरन सूदो वॾे अंग में माण्हुनि जी शिरकत। मच में हज़ारा बिरादरी जे 11 पोरेतन खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो हो। पोरेतन जा लाश दफनाइण बाद वज़ीर आज़म इमरान ख़ान बि क्वेटा रवानो। वज़ीर आज़म क्वेटा में हज़ारा बिरादरी जे अॻवाननि ऐं आलमनि सां मुलाक़ात कंदो। क़ौमी असैम्बली में डिप्टी स्पीकर कासिम सूरी मौजूदु आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा भी अॼु क्वेटा पहुची रहियो आहे। आर्मी चीफ तरफ़ां मचसाने जे मुतासिरनि सां मुलाक़ात जा इम्कान। कराची जे साइट वारे इलाइक़े में फैक्ट्री खे लॻल बाहि ते केतिरा ई कलाक गुज़रण बावजूदि ज़ाब्तो न आयो। बाहि वाक़े में 8 पोरत सड़ी ज़ख़्मी। रेस्क्यू टीमुनि तरफ़ां फाथल माण्हुनि खे ॿाहिरि कढण जे लाइ कोशिशूं जारी। 7 फायर टेंडर्स ऐं फायर ब्रिगेड गाॾियूं फैक्ट्री खे लॻल बाहि विसाइण जी कोशिशुनि में रुधल। नेवी ऐं रेंजर्स जी टीमुनि बि इंतिज़ामिया जी मदद कई। फैक्ट्री खे लॻल बाहि 3 दर्जे जी बाहि करार। रेस्क्यू इख़्तियारनि जो चवणु आहे त फैक्ट्री अंदरि वॾी मिक़दार में पेट्रोल ऐं थिनर हुजण सबबि बाहि ते ज़ाब्तो आणण में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। फैक्ट्री में धमाकनि जा बि आवाज़ ॿुधा विया। वॾे वज़ीर मुराद अली शाह बाहि वाक़िए ते नोटिस वठंदे कमिश्नर कराची खां रिपोर्ट तलब करे वरिती। फैक्ट्री खे लॻल बाहि ते जल्द ज़ाब्ते लाइ समूरा वसीला कतब आणण जी हिदायत। सेहत खाते तरफ़ां सिंध हेल्थ केयर कमीशन में सिधी रीत मुक़ररी जो इंकशाफ। 18 ग्रेड में सीनियर वुमेन मेडिकल ऑफिसर फरहाना मेमण सिधी रीत डायरेक्टर लाइसेंस एंड एजुकेशन मुक़रर। ज़रियनि जो चवणु आहे त कानून मूजिबि हेल्थ केयर कमीशन में अहम उहिदनि ते सिधी रीत मुक़ररियूं नथियूं करे सघजनि। फरहाना मेमण जी मुक़ररी लाइ बोर्ड ऑफ कमिश्नर खां बि मंज़ूरी न वरिती वई हुई। दादू जी सिविल अस्पताल में लापरवाही सबबि मरीज़ जे फौत थियण वारे केस में 3 डॉक्टर्स जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर। डॉक्टर अतीकुर रहमान, आसिफ रज़ा कामालाणी ऐं डॉक्टर न्यास चनोजी 1 लाख रुपयनि एवज़ ज़मानत मंज़ूर कई वई। ॿुधणी 24 जनवरी ताईं मुलतवी। दादू जी अदालत मरीज़ जे फौत थियण जो केस डॉक्टर्स ख़िलाफ़ दाख़िल करण जो हुकुम ॾिनो। अहमदपुर में गुम ॼाणायल नौजवान साबिर अली जो पतो न पियो। वारसनि तरफ़ां नौजवान पोरियत जे अग़वा जो शक ज़ाहिर। पोरियत जे वारसनि जो चवणु आहे त नौजवान मज़दूरी लाइ ख़ैरपुर वञी रहियो हो त रस्ते ते गुम थी वियो। संदसि मोबाइल फ़ोन बि बंदि मिली रहियो आहे। अग़वा जी रिपोर्ट दाख़िल करण बावजूदि पुलिस नौजवान जी बाज़ियाबी लाइ कख भनी ॿीणो न कयो। वारसनि तरफ़ां SSP ख़ैरपुर खे नोटिस वठी नौजवान जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालबो। कराची में मज़दूरी सांगे वियल मीरो ख़ान वासी नौजवान 1 हफ़्ते खां गुम। नौजवान आकिब मंगरियो कराची जे शाह लतीफ़ टाउन में दर्स को कमु कंदो हो। 1 हफ़्ते खां संदसि मोबाइल फ़ोन बि बंदि मिली रहियो आहे। वारिस परेशान। वारसनि जो चवणु आहे त नौजवान 2 जनवरी ते दुकान खां घर वञी रहियो हो त गुम थी वियो। ॻोल्हा बावजूदि संदसि को पतो न पइजी सघियो। पुलिस खे नौजवान जो जल्द पतो लॻाइण जी अपील। ऐं घोटकी में औरत जे क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे उमिरि क़ैद ऐं 5 लाख रुपया ॾंड जी सज़ा। मॉडल क्रिमिनल कोर्ट औरत फातिमा भट्टी जे क़त्ल केस साबित थियण ते 2 सालनि खां पोइ फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जवाबदार मुनीर भट्टी खे ॾोह साबित थियण ते उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई वई। A सेक्शन थाणे जी हद में जवाबदार औरत फातिमा भट्टी खे 2018 में क़त्ल कयो। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस सवाल ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शामिल कयूं था हिन ब्रेक खां।